द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आसार वहकारा चिंगाई तीलियूं ॾिठी जो भारत में सिंधियुनि जी माली तरक़ी। ॾिठी जो भारत में सिंधियुनि जी माली तरक़ी। खाना बदोशी तकलीफ़ूं दर्द समूरो विसरी वियो। ॿुधी जो घर में तव्हांजे मां ॿोली सिंधी। ॿुधी जो घर में तव्हांजे मां ॿोली सिंधी। अख़बारूं बंदि थियण जो अफ़सोस विसरी वियो। सिंधी नौजवान सिंधी विषय खणी थिया IAS IPS। सिंधी नौजवान सिंधी विषय खणी थिया IAS IPS। सिंधी स्कूल बंदि थियण जो मातम विसरी वियो। पढ़ंदा रहिया तव्हां लिखण मां बि बंदि न कयो। सूर साथ न मिलण जो आज़ाद सचल विसरी वियो। पढ़ंदा रहिया तव्हां लिखण मां बि बंदि न कयो। सूर साथ न मिलण जो आज़ाद सचल विसरी वियो। ॿुधी जो घर में तव्हांजे मां ॿोली सिंधी। सिंधी स्कूल बंदि थियण जो मातम विसरी वियो। सिंधी स्कूल बंदि थियण जो मातम विसरी वियो। सिंधियत सुहिणी रहे। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।